आस्क मुफ्ती मुजीब रहमान। मुड़ुस जी इजाज़त खां बग़ैर जेकॾहिं औरत पीउ माउ जे घर वञे त उहो अमल कीअं आहे? ग़लति अमल आहे। मुड़ुस जी इजाज़त खां बग़ैर औरत जेको आहे पीउ माउ जे घर न वञे, मुड़ुस जी इजाज़त वठी करे बाद में पीउ माउ जे घर वञे। इहा औरत जेकॾहिं मुड़ुस जी इजाज़त खां बग़ैर पीउ माउ जे घर वञी न, सुभाणे चाचे घर बि हली वेंदी, सुभाणे मामे जे घर बि हली वेंदी, त कोई बि इजाज़त न आहे। मुड़ुस इजाज़त ॾिए थो त ठीकु आहे, छाजे करे हाणे इन औरत जो असुली घर कहिड़ो आहे? हाणे इन औरत जो असुली घर जेको आहे मुड़ुस वारो घर आहे। जेकी औरत शादी खां बाद में बि चवे न मां पंहिंजे घर थी वञा, यानी पीउ खे पंहिंजो घर चवे, यानी इन औरत जो अञा ताईं माइंड जेको सेट न अथव। जेकी औरत शादी खां बाद में चवे त अबे जे घर थी वञा, पोइ सोचो त वाक़ई इन पंहिंजे घर खे पंहिंजो घर सम्झो आहे। इहा ॻाल्हि सम्झ में अची वई? जेकी औरत शादी खां बाद में बि चए न पंहिंजे घर थी वञा, यानी अबे खे पंहिंजो घर चवे, यानी अञा ताईं हिन जो ज़हन जेको आहे सिधो न थियो आहे। हा, शादी खां बाद में ईअं चए त अबे जे घर थी वञा, पोइ यानी मुड़ुस जे घर खे पंहिंजो घर सम्झे थी। त हाणे असुली हिन जो जेको घर आहे न उहो मुड़ुस वारो घर आहे। अबे वारो घर हिन जो असुली कंहिं क़िस्म में कोई बि न आहे। इजाज़त वठी करे पोइ वेंदी, ईअं न वेंदी। के माण्हू चवंदा आहिनि त बसि नियत खे साफ़ु रखो त इंसानु कामयाबु थी वेंदो। ईअं बिल्कुलु न आहे। नियत खे साफ़ु रखण सां गॾोगॾु अलाह ताला जा अहकाम खणणा पवंदा। हे काफ़ी सूफ़ी जेको आहे बेवकूफ़, नियत साफ़ु रखो, नमाज़ भले न पढ़ो। अड़े बेवकूफ़ भेण, इहा ॻाल्हि त क़ुर जे टकर में थी अचे। इहा ॻाल्हि क़ुर जे टकर में थी अचे। हिन पूरी प्लेनेट अर्थ जे मथां, हिन सरज़मीन जे मथां वॾे में वॾी जंहिंजी नियत पाक हुई ऐं जेके ख़ुदि पाक हुया उहे पैगम्बर आहिनि। कहिड़े आहिनि साईं? उहे रसूल आहिनि, उहे नबी आहिनि साईं, उहे रसूल आहिनि, उहे पैगम्बर आहिनि। इन्हनि खां वधीक हिन सरज़मीन ते कंहिंजी बि नियत वधीक पाक न आहे। इन्हनि जी एतिरी नियत, इहे जीअं नियत पाक तीअं उन्हनि जो जिस्म पाक, ऐं ईअं ई उहे गुनाहनि खां महफ़ूज़। यानी नबी जी ज़बान मुबारक ते सिर्फ़ु अलाह ताला जो कलाम हलंदो आहे, इन खां अलावा ॿियो कुझु बि न हलंदो आहे। नबी छा कंदा हुया? हिन सरज़मीन ते आया, अलाह ताला जे लाइ नमाज़ हुननि पढ़ी। हर नबी अहिड़ो कोई बि हिन सरज़मीन ते नबी न आयो आहे जंहिं नमाज़ न पढ़ी हुजे। हर नबी नमाज़ पढ़ी, इन खां बाद में अलाह ताला जी तौहीद जी मज़ा महिनत कई ऐं उम्मत खे जेको अलाह ताला जा अहकाम सेखारिया। जेकॾहिं नियत साफ़ु कर, नमाज़ न पढ़, जेकॾहिं नियत साफ़ु कर, नमाज़ न पढ़, त पोइ माज़अल्लाह पैगम्बर नमाज़ छो पिया पढ़नि? त हे कम्यूनिट्स ऐं दीन बेज़ार माण्हू, दीन बेज़ार, इहे चवंदा बसि नियत साफ़ु रखो, बसि नियत साफ़ु रखो। मां हिकिड़ी ॻाल्हि कई, मां भाॼाई सां जेको कंहिं क़िस्म जो कोई बि अकेलो सफ़र करण जी कोशिशि न कयो, हुन सां हथ बि न मिलायो। मां ॻाल्हि कई हुअमि, भाॼाई सां कोई बि हथु मिलाइण जी मुस्लमान कोशिशि न करे, यानी गुनाह थींदो। घर में आहे न, परे खां अस्सलाम वालेकुम, वालेकुम सलाम, हलो बाबा, बसि एतिरे हद ताईं। सलाम जेकॾहिं थी बि वियो न, आम्हूं साम्हूं टकरिजी वियासीं न, हेठि मुंहुं करे अस्सलाम वालेकुम गुज़र कयो, हथु मिलाइण जी कोई बि ज़रूरत न आहे। मां कीअं ॿुधाए थो चई, तव्हां त अहिड़ी ॻाल्हि त कयो, हिते असां वटि त कीअं ॻाल्हि कई, हिते त भाॼाइनि सां गॾु जेको ॾेर मानी खाईंदा आहिनि। तव्हां कहिड़ी था ॻाल्हि कयो? हिते भाॼाइनि सां गॾु ॾेर मानी खाईंदा। मां भाई इहा जहालत आहे, दीन खां दूरी जी इहा अलामत आहे। जेसिताईं तव्हां मुलनि जी जेको आहे खोपड़ी ख़राबु थी आहे, भाॼाई त जेको आहे माउ जी जॻह ते हूंदी आहे, भाॼाई माउ जी जॻह ते हूंदी आहे। मां बेवकूफ़ भेण, माउ जी जॻह ते हूंदी आहे। भाउ जे इंतकाल खां बाद में पोइ भाॼाई सां निकाह छो थींदो आहे? जेकॾहिं माउ आहे त पोइ निकाह न थिए न। साईं ॻाल्हि सम्झ में अची वई? भाॼाई चए थो माउ जी जॻह ते आहे, साईं भाॼाई माउ जी जॻह ते आहे, माउ जी जॻह ते आहे, माउ न आहे। जेकॾहिं अगरि माउ आहे त पोइ भाउ जे इंतकाल खां बाद में भाॼाई सां निकाह थींदो आहे न थींदो आहे? थिया आहिनि साईं, काफ़ी माण्हू कया आहिनि न, भाॼाइनि सां निकाह कया आहिनि, शरीअत एतबार सां जाइज़ बि आहे, भाॼाई सां निकाह थी थो सघे। त मां इहा ॻाल्हि कयमि न, भाॼाइनि सां कंहिं क़िस्म में कोई बि जेको आहे सलाम कलाम न कयो वेंदो। जेसिताईं बसि नियत साफ़ु हुजे न, अगरि कंहिं माण्हू जी नियत साफ़ु आहे त पोइ भाॼाई सां सलाम करे न। मां नियत ख़राबु हूंदी पोइ सलाम कंदो। जंहिं माण्हू जी नियत ख़राबु हूंदी न पोइ सलाम कंदो, जंहिंजी नियत साफ़ु हूंदी उहो सलाम कंदो थोरी। ॻाल्हि सम्झ आई साईं? जंहिं बंदे जी नियत साफ़ु हूंदी न त उनजी खोपड़ी ख़राबु थी आहे, उहो भाॼाई खे सलाम कंदो। उनजी साफ़ु आहे, उहो चवंदो छॾे ॾे बाबा, शरीर जो हिकिड़ो मामिलो आहे। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां जॾहिं पुछा कयो साफ़ तौर ते, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां पुछा कयो, या रसूल भाॼाई सां, भाॼाई खां ॾेर खां भाॼाई पर्दो करे न करे, त पोइ नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो ॾेर औरत लाइ मौत अथव।
हे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इरशाद फरमायो ॾेर औरत लाइ मौत हाणे वधीक पाण सम्झी सघूं था नबी सल्लल्लाहु सख़्तु हाणे साहबा चयो जॾहिं नबी सल्लल्लाहु इहो अल्फाज़ फरमायो न त असां जेको बसि सम्झी वियासीं त ॻाल्हि किथे आहे उन टाइम खां वठी करे असां जेको पाबंदी करणु शुरू कईसीं त साईं शरीयत जेको आहे न शरीयत मां ॻाल्हि कयां शरीयत कंहिं इंसान जे हिन अकुल जो नालो न आहे ॻाल्हि सम्झ में आई मुजीब रहमान जो हे जेको अकुल आहे न हे अकुल इनखे शरीयत केरु चयो आहे चइबी आहे शरीयत इनखे न चइबी आहे जेको तव्हांजो अकुल ॻाल्हि थो करे न ऐं क़ुर उन खां ख़िलाफ़ु थो ॻाल्हि करे पोइ चओ मुंहिंजो अकुल जेको आहे बेवकूफ़ आहे मां मेंटल केस आहियां पोइ मुंहिंजो दिमाग़ पोइ कमु नथो करे मुंहिंजी ॻाल्हि मुंहिंजे दिमाग़ में हिकिड़ी ॻाल्हि नथी लहे क़ुर हीअं थो फरमाए ऐं मुंहिंजो दिमाग़ चए थो ईअं थियणु न खपे पोइ चओ मां दिमाग़ जो थोरो इलाजु करायां त काफ़ी माण्हू बसि साईं नियत साफ़ु रखो मामला क्लियर थींदा हीअं हूअं न साईं ईअं न आहे नियत साफ़ हुजे नमाज़ बि पढ़णी पवंदी हज बि करिणो पवंदो ज़कात बि ॾियणी पवंदी ऐं अहिड़ी तरह नामहरम सां सलाम कलाम बि न करिणो पवंदो ईज़ी पैसा या ॿियनि अकाउंटनि खां लोन वठणु छा व्याज आहे बिल्कुलु व्याज आहे ईज़ी पैसा लोन ॾींदो आहे ईज़ी पैसा लोन ॾींदो आहे स्टार्टिंग ॿुधाए थो चया स्टार्टिंग में फस्ट नंबर ते तव्हांखे 3000 रुपया ॾींदो 3000 रुपया 2 महीननि खां बाद में उन 3000 ते तव्हांखे 300-400 रुपया टैक्स वठंदो उहो तव्हां टैक्स भरे ॾिनी ईंदड़ महीने वरी तव्हांखे 6000 ॾींदो त ईज़ी पैसा खां जेको लोन वठो था जैज़ कैश खां जेको लोन वठो था कहिड़े बि प्लेटफार्म खां इंटरनेशनल खां लोन तव्हां वठो था व्याज आहे व्याज आहे व्याज आहे अलाह ताला जी लानत में उहो मुस्लमान ॾींदो ॻाल्हि ख़तमु बसि 2 में 4 माण्हू ॻाल्हि वाज़े न साईं ॻाल्हि इहा सम्झ नथी अचे न साईं हिते न हलंदी बाबा शरीर जो मामिलो अची वियो आहे हिते खोपड़ी इस्तेमालु न करणी पवंदी छा चइबो आहे साईं हिते खोपड़ी इस्तेमालु न करणी पवंदी व्याज चइबो छा खे आहे जिन्स मुक़ाबले जिन्स जे ज़्यादती कई वञे अरबी में क़ुर हकीम में व्याज जी माना जेको आई आहे व्याज जेको अल्फाज़ आयो आहे उहो आयो आहे रिबा रिबा इनखे सिंधी में मां कन्वर्ट कयां थिए थो व्याज अरबी जी तफ़सीर में मां वञा त व्याज छा खे चइबो आहे अरबी जी तफ़सीर में नबी जी हदीस बयान थी करे जिन्स मुक़ाबले जिन्स जे ज़्यादती कई वञे उनखे अरबी जे अंदरि ऐं सिंधी जे अंदरि व्याज चयो वेंदो आहे त जेको ईज़ी पैसा खां लोन वरितो वञे थो उहे पैसा मिलनि था या ॿी का शइ मिलंदी आहे आवाज़ सां थोरो ॿुधायो पैसा मिलनि था न या उहो मूंखे मोबाइल ॾींदा आहिनि मूंखे ईज़ी पैसा अकाउंट खां 3000 लोन मिलियो उहे मां 3000 कढायमि 2 महीननि खां बाद में मां 3500 पीआरियमि वल्ला कसम खणी करे मेंबर ते वेठो आहियां व्याज आहे हर प्लेटफार्म जेको तव्हांखे पैसा ॾिए रिकवर बि पैसा करे इनखे जेको आहे व्याज चइबो आहे इन जेको आहे लानत खां हर हिकु मुस्लमान बचण जी कोशिशि करे नमाज़ में अगरि शर्ट जा बाज़ू नंढा हुजनि त पोइ छा नमाज़ थी वेंदी पर नमाज़ मकरू आहे कंहिं साथियुनि जी शर्ट पातल हूंदी आहे हिते शर्ट जो बाज़ू हिते आहे हूंदो आहे न साईं शर्ट जो बाज़ू हिते आहे त नमाज़ थी वेंदी या न थी वेंदी नमाज़ थी वेंदी अमल जेको आहे मकरू आहे मुकमल लिबास हेसि ताईं बाज़ू जेको आहे हेठि करणु खपनि हाणे हे जेको तरीक़ो आहे हिन में नमाज़ जेको मकरू न थींदी इन सां गॾु प्लस में ॿियो बि हिकिड़ो मसइलो जुड़िया थो काफ़ी साथी जेको आहे वज़ू करे ईंदा आहिनि नमाज़ हलंदी आहे पोइ उनजा ॿाहूं जेके मथे हूंदा आहिनि अल्लाहु अकबर बीहणो पवंदो न कॾहिं कॾहिं तकड़े में आयासीं हे ॿाहूं मथे आहिनि त हाणे छा करणु खपे हाणे तरीक़ो ईअं इस्तेमालु करणु खपे अमल कसीर न करणु खपे बल्कि अमल कलील अमल कसीर छा चइबो आहे हाणे हे अमल कसीर थी वियो अॻिलो को बंदो ॾिसे न चए त साईं मुजीब रहमान नमाज़ में आहे ई न हे त ॿाहूं हेठि करण में लॻो पियो आहे अमल कलील कजे जेकॾहिं ॿाहूं मथे आहिनि इन जो हुकुम मां तव्हांखे आसानी सां ॿुधायां थो नमाज़ में बीठो अलाह अकबर करे पोइ हाणे छा करणु खपे आहिस्ते आहिस्ते ॿाहुनि खे रुकू में वियो थोरो रुकू में ॿांह खे हेठि कयो वरी मथे थियो वरी थोरो ॿांह खे हेठि कयो वरी सजन में वियो थोरो हिन ॿांह खे हेठि कयो हाँ हे अमल कलील आहे अमल कलील सां नमाज़ फासिद न आहे थींदी अमल कसीर कयो यानी मथे सफ़ा ईअं अचण सां ई कोई मसइलो न आहे नमाज़ में अंदरि बीठा आहियो हेठि लाहे छॾियो छा थींदो इहो अमल कसीर थी वियो नमाज़ फासिद थी वई घणा ई अहिड़ा मसइला आहिनि साईं नमाज़ी हालत में अगरि कंहिं औरत जे मथे जा वार खुली वञनि त छा उनजी नमाज़ थींदी या न थींदी
नमाज़ जी हालत में अगरि कंहिं औरत जा वार खुली विया, उहे वार केतिरा खुली विया, मथे जे चोथे हिसे जेतिरा खुली विया त औरत जी नमाज़ वई, नमाज़ फासिद। औरतूं काफ़ी रओ पाए करे नमाज़ पढ़ंदियूं आहिनि, पोइ रुकू में जिन जो औरत वई त अचानक वार हीअं ॿाॾो खुली पिया। हाणे अंदाज़ो लॻाइबो त उहा औरत ॾिसे पंहिंजे वारनि जे पंहिंजे मुकमल वारनि खे 4 हिसा बनाईंदी। चोथों हिसो जेकॾहिं अगरि वार खुली पिया आहिनि त हिन औरत जी उहा नमाज़ बातिल थी वई। अगरि नमाज़ में सभु वार ज़ार आहिनि त पोइ त हिन औरत जी नमाज़ ई न थी। ॻाल्हि सम्झ में आई सही न आई? हा, हिनखे असां सिखण जी कोशिशि कयूं। शादी थियल आहे त घर वारनि खे ॿुधाइण जी बि कोशिशि कयो। तव्हां चयो त अफ़गानी असांजा भाइर आहिनि, उहो वरी कीअं? अफ़गानी भाइर त आहिनि साईं असांजा। मां सिर्फ़ु ॿाहिरि जो लफ़्ज़ इस्तेमालु कयो, मां ॿी ॻाल्हि थोरी कयमि। मां ईअं थोरी चयुमि त अफ़गाननि खे जेको आहे सिंध जे अंदरि ज़मीन वठी ॾियो। अफ़गानी हाणे बि ॿुधायां थो, मां पहिरियों जुमे ते ॻाल्हि कई न, हाणे बि वरी ॻाल्हि कयां थो। अफ़गानी असांजा भाइर आहिनि, कहिड़ी बेस तां? नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो अल मुस्लिमु अख़ुल मुस्लिम। हाणे मुंहिंजी ॻाल्हि थोरी आहे, मुजीब रहमान बरोच की करे पंहिंजी ॻाल्हि थोरी तव्हांखे मञी रही आहे। अलाह जे नबी फरमायो आहे। असांजो ईमान कंहिंजे मथां आहे ॿुधायो? सभु रसूल जे मथां। साईं ॿुधायो, आवाज़ सां यार ॻाल्हायो थोरो। असांजो ईमान कंहिंजे मथां आहे? नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मथां न। ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह सभु भरींदा आहियूं न। नमाज़ छाजे करे आया आहियूं? असां मुस्लमान आहियूं। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो अल मुस्लिमु अख़ुल मुस्लिम। नबी फरमायो मुसलमान मुसलमान जो भाई, अफ़गानी को हिंदू न आहे, अफ़गानी को क्रिश्चन न आहे, अफ़गानी को यहूदी न आहे, अफ़गानी मुसलमान आहे। इन एतबार सां असांजो भाई। बाक़ी मां इहा ॻाल्हि थोरी थो कयां त सिंध जे अंदरि जेको आहे उहे कब्ज़ा बि कनि, उनखे पंहिंजो ज़मीन ॾियो, इहो मां थोरी चयो आहे। वरी काफ़िरनि सां इहा बि ॻाल्हि मेंशन कई आहे। साईं तव्हां त चओ त असांजा भाइर आहिनि, पोइ सऊदी अरब वारा बि मुसलमान आहिनि, उहे असांखे पाण वटि थोरी रहंदा आहिनि। मां चयूं उहे तव्हांखां होशियार आहिनि, उहो असां सिंधियुनि जहिड़ा नाल थोरी आहिनि। दुबई वारा असां वांगुरु नाल थोरी आहिनि। सऊदी अरब वारा असां वांगुरु नाल थोरी आहिनि। हे त नाल ई असांजी आहे न। हुकूमत जेकॾहिं डंडो खणे, हुकूमत जेकॾहिं डंडो खणे त ॿाहिरि मुल्क वारो हिते कीअं थो अची सघे? अफ़गानी असांजा भाइर आहिनि, पोइ बि असां इहा प्लेस में ॻाल्हि कयूं था पंहिंजे मुल्क में हूंदा, पंहिंजे मुल्क में हूंदा। बाक़ी इहा ज़ाती दुश्मनी अफ़गानियुनि सां कोई बि बणाइण जी कोशिशि न करे। इहा वॾे में वॾी नाली तव्हां इहो मुतालबो कंहिंसां कयो? सिंधियो न। इहो सभु जेको आहे तव्हां मुतालबो पंहिंजी पॉलिटिक्स हुकूमत सां कयो। जॾहिं मां दुबई में वञा थो, मुंहिंजा 3 ॾींहं पूरा थियनि था, 3 ॾींहंनि खां बाद में मूंखे 5 ॾींहं एक्स्ट्रा नथा छॾियो वञे त छा थो मालूम थिए? यार हुकूमत हुजे उतां ई पावरफुल आहे। इहो सॼो कमु हुकूमत करे थी। अरब थोरी असांखे ठोशन सां वठंदा आहिनि, या अरबनि खे असां ठोशन सां थोरी वठंदा आहियूं, या असां उन्हनि सां लड़ाई थोरी कंदा आहियूं। अरब कंहिं क़िस्म कोई बि असां लड़ाई न कंदा आहिनि। अरब चवंदा बाबा हुकूमत आहे, हुनजी हुकूमत पावरफुल आहे। हिते बिलफर अफ़गानी बग़ैर वीज़नि खां वेठा आहिनि, बग़ैर पासपोर्ट खां वेठा आहिनि, त उहा पोइ नाल कंहिंजी आहे? पॉलिटिक्स जी आहे। सिंध में जंहिंजी हुकूमत आहे न, इन्हनि खां मुतालबो कयो। अलाह जो मां साथियुनि खे सम्झींदो आहियां, यार अफ़गाननि सां मामिलो न कयो, तव्हां पंहिंजी हुकूमत खे चओ त हे मामिलो छा आहे। जॾहिं बांग्लादेश में मां वञा थो, उते मूंखे रहणु नथो मूंखे रहणु छॾियो वञे, मूंखां पासपोर्ट घुरी थी वञे, वीज़ो घुरियो थो वञे। दुबई में मां वञा थो, मूंखां वीज़े जो मुतालबो कयो थो वञे। सऊदी अरब में वञा थो, वीज़े जो मुतालबो, त पोइ असांजी हुकूमत नाल छो थी आहे? असांजी हुकूमत जी जेको डंडो खणे। बाक़ी रहियो मसइलो ज़ाती दुश्मनी न बनाए वञे, ज़ाती दुश्मनी न बने वञे। असां अल्हम्दुलिल्लाह पाण में मुस्लमान आहियूं। वरी कंहिं सां इहा बि ॻाल्हि मेंशन कई, साईं अफ़गाननि जेको असांखे सिंधी मारिया आहिनि, अफ़गान असांजा सिंधी मारिया आहिनि। त मां ॻाल्हि कयमि बाबा इहो मामिलो क़ौमी तारो न आहे, इहो हिकिड़ो फ़र्द वारो मामिलो आहे। जेकॾहिं मुजीब रहमान अलाह माफ़ करे को मक्सी शदत कोट में अगरि के बिलफर्ज़ ॿिए के सिंधी खे मारे वञे ऐं हुजे उहो मक्सी, त पोइ माण्हू गिरोबान मुंहिंजो पकड़ींदा। इन एतबार सां तूं साईं मक्सी आहे। मां चयुमि यार तव्हांजो मामिलो पंहिंजो आहे, वञी करे सिर्फ़ु मुंहिंजी ज़ात में आहे न, त सभु अफ़गानी इन जा ज़िमेदार थोरी आहिनि। अगरि जेकॾहिं कंहिं बि सिंधियुनि खे बेदर्दी सां क़तलु कयो वियो आहे, जंहिं बि अफ़गानी कयो आहे, उनखे कैफ़िर किरदार ते पहुचाए वञे, उनखे सज़ा ॾिनी वञे, उन्हनि खां मुआवज़ो वठी करे मालिकनि खे ॾिनो वञे। बाक़ी उनजी आड़ में अची करे सभिनी अफ़गाननि खे गारियूं, उनजे मथां लानत, उनखे बेइज़्ज़ो करणु, उन्हनि जी तज़लील करणु, मां चवां थो साफ़ तौर ते इहा जहालत आहे। कंहिं क़िस्म जो इहो इस्लाम न आहे। अलाह ताला अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए।